महंगाई में पिसजंदड़ अवाम जो एहसास है इक़्तिदार में अची महंगाई के ख़त्म कंदासीं। पीपी वाहिद जमायत है जेका अवाम के दुख ऐं तकलीफ़ुनि के बेहतर समझे थी। इंशाअल्लाह ईंदड़ आम चूंडुनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणींदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जूं सखण लॻ ॻोठ मेहरापुर में ॻाल्हियूं। बिलावल भुट्टो जरदारी ऐं आसिफा भुट्टो जरदारी ॻोठ मेहरापुर पहुची पीपी जे अॻूणे MNA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह सां संदसि अमर जे लाॾाणे ते उज़र ख़्वाही कई। पीपी चेयरमैन जी आमद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख्त कया विया हुआ। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी अॼु अदालती हुकुम ते सखर बिराज जे किनारनि जे चौधारी हद दख़लियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे नतीजे में बेघर थियल 7,000 मुतासिरनि में प्लाट विराईंदो। मुतासिरनि में प्लाट विराइण वारी तक़रीब जिन्ना म्यूनिसिपल स्टेडियम सखर में थींदी, जंहिंखे बिलावल भुट्टो जरदारी ख़िताब कंदो। फेबरवरी 2023 में सुप्रीम कोर्ट आॾो केतिराई आइनी केस आया। आइनी इश्यूज़ में मुंझाई अदालत जो इम्तिहान वरितो वियो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल जो नए अदालती साल जी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवण आहे त सख़्त इम्तिहान ऐं माहौल जो केतिराई भेरा अदालत पाण शिकार बणी। जेके वाक़िया पेश आया उन्हनि खे वरजाइण नथो चाहियां, पर उन सां अदालती कारकर्दगी मुतासिर थी। समूरा वाक़िया ऑडियो लीक्स केस में पंहिंजे फ़ैसिले जो हिसो बणाया आहिनि। पेशावर में सिक्योरिटी फोर्सेस जी गाड़ी वेझो बम धमाके में एक एहलकार शहीद, 5 एहलकारनि समेत 7 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब वर्सिक रोड ते थियल धमाके में सिक्योरिटी फोर्सेस जी गाड़ी के निशानो बणायो वियो। धमाके में एक एहलकार शहीद, फ्रंटियर कोर जा 5 एहलकार ऐं 2 शहरी ज़ख़्मी थिया, जिनखे तिबी इमदाद लाइ लेडी रेडिंग अस्पताल मुंतक़िल कियो वियो। धमाको आपघाती न हो, आईडी ब्लास्ट थियो आहे। पहिरियां खां को थ्रेड न हो, जांच जारी आहे। हुकूमत तरफ़ा डॉलर की स्मगलिंग और ज़ख़ीरा अंदोज़ी खिलाफ कार्रवाई बाद पाकिस्तानी रुपए के मुल्क में बेहतरी जो सिलसिलो जारी। इंटरबैंक और ओपन मार्केट में अमेरिकी डॉलर वधिक सस्तो थी वियो। इंटरबैंक में अमेरिकी डॉलर पंहिंजी बुलंद तरीन सतह खां 5 रुपया 60 पैसा हेठि अची वियो। ओपन मार्केट में भी डॉलर 4 रुपया 50 पैसा सस्तो थियण बाद 300 रुपया 50 पैसनि जो थी वियो।